अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। उएं त एहतजाज करण हर कंहिंजो जमहूरी हक़ आहे। गुज़रियल ॾींहुं जेको खानगढ़ में असिस्टेंट कमिश्नर रिदा ज़हरा टालपर जी गाॾी अॻियां जेको आहे माण्हुनि जो हजूम कठो थी, उनजे जेका अॻियां एहतजाज रिकॉर्ड कयो वियो ऐं जो रस्ता रोक कई वई, इन एहतजाज खे अवां कीअं ॾिसो था? जंहिं तालके जी हिकु औरत ऑफिसर राति ॾींहुं महिनत करे अवाम खे हर रिलीफ पहुचाइण जी जेकी आहे उहा भरपूर कोशिश करे, उन ऑफिसर जे अॻियां अहिड़ो एहतजाज रिकॉर्ड करणु या उनजी रस्ता रोक करणु यकीनन हिकु नामुनासिब अमल आहे मुंहिंजे हिसाब सां। बहरहाल एहतजाज करणु हर कंहिंजो जमहूरी हक़ आहे। एहतजाज इंसान जेको आहे करे सघे थो ऐं जेका उते ऑफिसर आहिनि उहे अवाम जा ख़ादिम आला आहिनि, याने अवाम जे हर मसाइल ते उन्हनि खे नज़रसानी करणु खपंदी आहे ऐं फ़ौरन उन्हनि ते एक्शन खणणु खपंदो आहे। पर बदकिस्मती सां हिन वक़्तु पूरी सिंध में जेको आहे खाद जो बहरान जेको आहे उहो हथ सां पैदा कयो आहे। सो डीलर माफ़िया जेका आहिनि उहे तमामु जेका उन्हनि जा तमामु गोदाम आहिनि उहे पंहिंजा गोदाम डंप कई बीठा आहिनि उन्हनि में खाद, जंहिंखां पोइ हू मनपसंद रेट ते, याने 3700 उनजो गवर्नमेंट जो रेट आहे त उनखे 4500 5000 ताईं विकिरो कयो वञे थो। सो याने इनखे ब्लैक ते ऐं डीलरनि जा जेका छॾियल हिकिड़ा एजेंट आहिनि उहे जेको आहे इहो कमु कनि पिया। पर हिन वक़्तु जेको मौज़ू ते पाण ॻाल्हि ॿोल कयूं था, इहा असिस्टेंट कमिश्नर रिदा ज़हरा टालपर जे हवाले सां, जंहिंजे ख़िलाफ़ु गुज़रियल ॾींहुं खानगढ़ में उनजी ऑफिस में जेको एहतजाज कयो। यकीनन सिंध जे केतिरा ई ज़िलनि में हिन वक़्तु खाद जो, बल्कि उहे त ओवरऑल पूरे पाकिस्तान में हले थो, पर सिंध जे कुझु ज़िलनि सां गॾोगॾु ज़िले घोटकी में शदीद जेको आहे खाद जो हथरादू जेको आहे उहो बहरान पैदा कयो वियो आहे, खोड़ पैदा कयो आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त ज़िले घोटकी जे तालके डेहरकी ऐं मीरपुर माथेलो में जेको आहे खाद, सोना यूरिया ऐं एंग्रो यूरिया जा हिते प्लांट मौजूदु आहिनि। सो बदकिस्मती सां हितां जी अवाम उहा खाद जे लाइ जेकी आहे परेशान आहे। सो अहिड़ी सूरत हाल में हिकु औरत असिस्टेंट कमिश्नर जे अॻियां अहिड़ो एहतजाज करणु, मुंहिंजी ऑफिसर आहे, राति ॾींहुं महिनत करे अवाम जे फ़ाइदो पहुचाइण जी कोशिशि करे थी। सो उनजी रस्ता रोक करणु, उनजो गाॾी जे अॻियां बीह उनखां उबता सुवाल करणु, सो मुंहिंजी सम्झ खां बालातर आहिनि। सो हिकु नज़र विझूं था, रिदा ज़हरा टालपर जेकी आहे उनजी पहिरीं पोस्टिंग जेकी आहे उहा असिस्टेंट कमिश्नर तौरु डेहरकी में थी ऐं पहिरीं औरत तौरु थी आहे ऑफिसर मुक़ररु। सो उनखां पोइ उन तक़रीबन उनखे 1 महीने जो उते जेको आहे उनखे रहणु ॾिनो वियो, छो जो उहा पहुचणु शर्त ई तालके जी अवाम जे लाइ हिकु तमामु बहितरीनु ऑफिसर तौरु साबित थी ऐं उन राति ॾींहुं हिकु करे अवाम खे जेको आहे रिलीफ ॾियण जी कोशिशि कई। ऐं खंड जो बहरान उन वक़्तु हली रहियो आहे, खंड तक़रीबन 180 खां 200 रुपए ते किलो वञी पहुतो। सो इन जेका आहिनि उन्हनि जेका ज़ख़ीरो अंदाज़ कंदड़ माफ़िया हुई उन्हनि जी रस्ता रोक कई ऐं ट्रालर्स पकड़िया खंड जा ऐं गोदाम सील कया ऐं उनखां पोइ जेका डीलर्स पकड़िया उन्हनि खे 150 रुपयो किलो खंड जेको आहे विकिरो करण ते उन्हनि खे जेको आहे पाबंद कई। उनखां पोइ जेकी कणिक जी ज़ख़ीरा अंदोज़ी थी रही हुई, अटो महांगो करण जे लाइ, ग़रीब खां हिकु वेले जी मानी खसण जे लाइ जेको आहे उहा कोशिशि कई। सो उनजे ख़िलाफ़ बि एक्शन वरितो ऐं खंड जिते जिते डंप खंड सां गॾोगॾु जिते जिते कणिक डंप थियल हुई सो उहे गोदाम सील करण सां गॾोगॾु जेकी आहे उहा सरकारी रेट ते अवाम खे कणिक विकिरो कई वई। सो उनखां पोइ जेका हिते इनजे मुक़ररी खां पहिरियों जेके हिते तरक़ियाती कमु थियल हुया उन्हनि बाबति बि जेको आहे उनजो उन्हनि खे विज़िट करे चेक कयो। नाक़िस मटीरियल जिते इस्तेमालु थियल हुयो उन जे ख़िलाफ़ु जेको आहे अदारनि खे लिखियो ऐं इन एक्शन जी रिएक्शन में उनखे जेको आहे हितां बदिली कयो वियो, उनखे खानगढ़ में हिकु साइड वारे इलाइक़े ते रखियो वियो। सो उते हू पहुचणु शर्त खानगढ़ में खानपुर में जेको इंक्रोचमेंट हुयो, सो जेको उते कब्ज़ा थियल हुया, इंक्रोचमेंट हुई, उहा उन हटाए शहर जा रस्ता जेका आहिनि उहे कुशादा कया ऐं साफ़ सुथराई जे लाइ राति ॾींहुं महिनत कई। ऐं उन सां गॾोगॾु जेका खाधे पीते जूं शयूं हुयूं उन्हनि खे दुकानदारनि खे जेको आहे उन्हनि खे रेट लिस्ट ते विकिरो करण ते पाबंद कयो। सो अवां ॾिसी सघो था ऐं उनजे वाल ते बि वञो चेक कयो, शुरू खां वठी अॼु ताईं उनजी कारकर्दगी। सो हर रोज़
जेको आहे शहर जो विज़िट करे साफ़ सुथराई जो चेक करणु ऐं उन सां गॾोगॾु जेके खाधे पीते जी शयूं आहिनि उन्हनि जो रेट लिस्ट चेक करणु। हर दुकानदार जेको आहे पाबंद हुयो, घी जो रेट जुदा लिखियलु हो, खंड जो, अटे जो, मतिलबु कि जेकियूं आम माण्हू जी ज़रूरत जूं शयूं हुयूं उन्हनि ते जेको आहे उन्हनि जे रेट ते कंट्रोल कयो। अवां ॾिसो त सिंध जे काफ़ी ज़िलनि खां ही तालुके जी जेकी औरत हूंदे मर्द ऑफिसरनि खां जेको आहे मल मारे वई आहे ऐं उनजी कारकर्दगी अहिड़ी रही आहे, मुंहिंजे हिसाब सां तमामु बहितरीनु रही आहे। ऐं ॿुधायो पियो वञे, कुझु माण्हुनि जो चवणु आहे त जेको गुज़िरियल ॾींहुं इन जे ख़िलाफ़ु एहतजाज रिकॉर्ड करायो उहो कुझु डीलर माफ़िया जेका उतां हुया, इहे खाद जा डीलर माफ़िया, उन्हनि जा कुझु माण्हू छॾियल हुया, त उन्हनि जेको आहे माण्हुनि पंहिंजा मोकिले करे एहतजाज रिकॉर्ड कयो जीअं इन जी जेको आहे हिकु इमेज ख़राबु थिए, इन जी जेकी कारकर्दगी आहे इन ते असरु पए ऐं जेकी हू कमु करे थी ईमानदारी सां उहो परेशानी में उनखे का सम्झ न अचे। बहरहाल अहिड़े ऑफिसर खे परेशान करण जे बजाय अगरि उनजी हौसला अफ़ज़ाई कई वञे, यकीनन मां सम्झां थो त काफ़ी माण्हुनि जा मसइला हल थी सघनि था। ऐं अवां इन जी कारकर्दगी खे ॾिसो, सो ही काफ़ी तालुका ॾेरकी में बि रिकॉर्ड कमु कराया ऐं मां सम्झां थो त सिंध जी लेवल में केतिरे ई ज़िलनि जी भेट में ही औरत हूंदे मर्द ऑफिसरनि खां जेकी आहे मल मारे वई आहे। ही बार बार मां उनजे लाइ चवां थो छो जो उनजी कारकर्दगी अहिड़ी रही आहे। अवां दोस्तनि जी वरी महिरबानी, अवां वीडियो असांजो ॾिठो ऐं इन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो।